पुट तुझी गाल मुखे दिल से लगी आए तो किथे दुश्मन प्लान न करना चाहे तो ये न थे जो तो के घोट बनाने के बजाय असा तुझो हिते लाश खणी अचूं। खैर गुर मुआ खैर गुर। गाल खैर जी ना है दुश्मन जी चाल का इनके वाकुफ करना चाहे तो बाबा उन्हनि जी हर चाल खां वाक़ुफ़ आहियां तॾहिं त धमचर करण न चाहींदासीं असां। छा अदा असांखे कोन वठी हलंदे? न मुंहिंजी भेण अदा मुंहिंजी उमेद हुई त मां पंहिंजे भाउ खे पलउ ॾींदसि। अम्मा जॾहिं निकाह हुजी कुंवार खे हिते घर वठी अचनि न पोइ इहे सभु रस्मूं तूं हिते अदा कजाए। हा मुंहिंजी भेण जॾहिं हूअ कुंवार हिते अचे न त तूं समूरियूं रस्मूं कजां ठीकु आहे न। रुगो सच्ची दिल सां दुआ कयो त खैरन सां घोट पण लाइ घर वठी अचूं। मालिक साईं कंदो अदा जी कुंवार हिते खेरनि सां वठी ईंदो। आमीन। भाजाई मां तव्हांखे इहो ॿुधाइण आयो आहियां त सुभाणे सुबुह जो वेंदा निकाह विझी गुलपरी खे पाण सां गॾु वठी वेंदा। तव्हां वटि सिर्फ़ु अॼोकी राति आहे। तव्हांखे गुलपरी सां जेके सूर सलड़ा आहिनि सले वठो छो त अॼु खां पोइ ज़िंदगी भर कॾहिं बि तव्हांखे ईअं अकेलाई में गुलपरी सां सूर सलण जो मौक़ो न मिलंदो। हॾे मूं त सोडल सां लाऊं लड़ण जा ख़्वाब ॾिठा हुया। जॾहिं मुंहिंजी सोडल ते नज़र पवंदी न त हीअं लॻंदो हुयो त मुंहिंजो घोट मूंखे वठण पियो अचे। गुलपरी अञा बि वक़्तु न आहे वियो। जे तूं चाहीं न त मां रातो राति तोखे वठी हलां मंसूर ख़ान जे बंगले ते। उतां तोखे सोडल ऐं रज़न वारा त छा पर तोखे मीर शाहनवाज़ बि मोटाए कोन सघंदो। भाॼाई मां सोडल सां वफ़ा करण जो कसम खयो आहे। सोडल जी मर्ज़ी बि इहा ई आहे त मुंहिंजो परणो उॾाई थिए। मां पंहिंजी वफ़ा निभाईंदसि भाॼाई। पोइ चाहे ॾुख हुजे चाहे सुख हुजे उहो मुंहिंजो मुक़दर आहे। पुट छोकिरी खे मञाइण ॾाढो मुश्किल हूंदो। न बाबा न गुलपरी त मूंसां बेइंतहा मोहबत कंदी आहे। तूं मुंहिंजे फ़ैसिले जे ख़िलाफ़ कॾहिं बि कोन वेंदी। ही सज़ा गुलपरी जी न बल्कि मुंहिंजी आहे बाबा मुंहिंजी। मां पंहिंजी मोहबत पंहिंजी गैरत खे गैरनि जे हवाले पियो कयां। उहे गैर जेके मुंहिंजे पंहिंजनि जो रत वहाए चुका आहिनि ऐं असांजे रत जा प्यासा आहिनि। मां गुलपरी खे उन्हनि जे हवाले पियो कयां बाबा। तूं सोच मूं ते छा गुज़रंदी हूंदी बाबा। इहो मंज़र त मुंहिंजे लाइ क़यामत जो मंज़र हूंदो जंहिं महिल हू कमीनो ककर मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं गुलपरी खे हितां वठी वेंदो। छा उन वक़्तु मां पंहिंजे पाण खे रोके सघंदुसि बाबा या उन कमीने जो सीनो गोलियुनि सां परवण करे छॾींदुसि। तोखे पाण मथां काबू रखणो पवंदो। तोखे सब्र खां कमु वठणो पवंदो। हा पुट जेकॾहिं तूं पंहिंजे सौतनि जी ज़िंदगी बचाइण लाइ एॾो वॾो क़दम खणी पियो त पोइ तोखे साबित क़दम रहणो पवंदो। उन करे मां इहो फ़ैसिलो कयो आहे त उन वक़्तु मां हिते मौजूदु न हूंदसि। जेकॾहिं मां हुते मौजूदु रहियसि न बाबा त मां लाशनि जा अंबार लॻाए छॾींदुसि। अंबार नाना तूं वञी सौट खे चओ त जल्दी तयारु थी त माला तो हितां निकिरी हल। अदा सौट खे चवां थो हथियार खयूं हले। घोट खे हथियार कोन ॾींदासीं। हथियार तूं ऐं मिठन खणिजो ऐं इहा तव्हां ॿिन्ही ते ज़िम्मेवारी हूंदी त हर माण्हू खे पंहिंजी अख में रखिजो
जेकॾहिं कंहिंजे बि मथां तव्हांखे शक पए त सिधी गोली सीने वारी रखिजो। इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थी अदा चुरण जी मोहलत बि कोन ॾींदोसांसि। तारा हाणे तूं वञ। जी अदा वञा थो। कोशिश इहा कजो त ख़ैर सां छोकिरीअ जो निकाह विझी गॾु वठी अचिजोसि। निकाह लाइ वञूं था, जहिड़े लाइ कोन था वञूं, पर इतफ़ाक़ पुछी न ईंदो आहे। इन करे चवां थो त असांखे पंहिंजे पूरे बंदोबस्त सां मिलणो पवंदो। जीअं हू अखियूं पूरे हिते आया ऐं घोट माराए हलिया विया, असां इहे कोन कंदासीं। तूं छा थो सम्झे त अहिड़ो धोखो हू ॾेई सघनि था? पढ़ाई हू असांजे अबे जा पुट न आहिनि, हू असांजा वेरी दुश्मन आहिनि। वॾत अंदर में उन्हनि खे बि हूंदा। जहिड़ियूं तव्हां ॻाल्हियूं कयो था, मूंखे त कोन थो लॻे त तव्हां ख़ैर सां निकाह विझी करे गॾु छोकिरी वठी ईंदव। असांजे अॻियां मीर शाहनवाज़ आहे, उन पूरी ज़िम्मेवारी खई आहे, पर उहे बि असांखे क्यास न लॻूं। भाॼाई हाणे हू कंहिं वक़्तु बि अची वेंदा। तूं गुलबरी खे सम्झाए छॾ त हू दुश्मन जे घर वञण जे लाइ पंहिंजे ज़हन खे तयारु करे छॾे। मां तयारु आहियां। तोखे का बि तकलीफ़ न ॾींदा। मूं सभु शर्त दस्तावेज़ ते लिखाए छॾिया। केसीं ताईं मीर शाहनवाज़ ख़ान दस्तावेज़ ते पंहिंजी सही सां गॾु उन्हनि जी सही बि न ॾींदो त हू तोखे का तकलीफ़ न पहुचाईंदा, तेसीं ताईं मां तोखे उन्हनि जे हवाले कोन कंदे। जिन दुश्मननि असांजा खून लोड़े छॾिया, उन्हनि जे अॻियां मामूली शर्त पने ते लिखियल कहिड़ी हैसियत रखंदा आहिनि? लिखत लिखत हूंदी आहे। असां उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु कदम खणी सघूं था। मीर शाहनवाज़ ख़ान जे विच में हूंदो, उहो असांजे छोकिरीअ खे इजाज़त छो ॾींदा? इन खां वधीक मूं लाइ ॿियो कहिड़ो हिसाब हूंदो? मां त नंढपिण खां वठी सोडल सां लाऊं लहण जो ख़्वाब पई ॾिसंदी अचां, ऐं निकाह कंहिं ॿिए सां थिए पियो जंहिंखे मां दिलि सां घोट तस्लीम कयो, उहो मूं साम्हूं लाचार ऐं मजबूर थी बीठल आहे। पंहिंजी कुंवार खे पंहिंजे हथनि सां ॿिए कंहिंजे हवाले पियो करे। इन खां वधीक छा ॿियो को दुख अचणो आहे? ॿी का तकलीफ़ अचणी आहे? इन करे मुंहिंजे सुखनि लाइ कंहिंखे बि का बि शर्त मञण जी काई बि ज़रूरत न आहे। बाबा तूं वञ, सोढल क़ाइम खे वञी न्यापो ॾे, चइनि त असां घोट वठी अचूं था। जी बाबा, मां गाॾी कढी हाणे वञा। ऐं हा, तेसि ताईं उते ई हुजजा, जेसि ताईं असां घोट पढ़ाए रवाना न थियूं। जी बाबा, ईअं ई थींदो। जल्दी करो, अधो कम कार छॾायो, कमलो तयारु करो, चेच विछायो। मुंहिंजो घोट पुटु कुंवार वठी इजो पहुतो। हा हा, विछायूं थियूं सेज। पहिरियां घर जो कमकार त करण दे। तव्हांजी इन ठर जे करे घोट ऐं कुंवार सिर ते बीहंदा अची। अम्मा कुंज या सेज विछाए त न पिणे शिरड़ीअ खे विहारियूं सेज ते, पोइ इहे घर जो कमु करण ॾींदी, न त टां टां पई हलंदसि। हा बाबा, तोखे सेज विछाए ॾियां? अम्मा माने करे थी टोकूं, जॾहिं तो न कई त पोइ इहा टोक न आहे, तोखे आराम ई कोन थो अचे, पोइ हिन में असां छा कयूं? जल्दी कयो, कमकार छॾाए वठो ऐं पाण बि तयारु थियो त मां दोहल ऐं सरदाई वारनि खे वठी उतां ते थो विहारियां। जीअं घोट कुंवार ॻोठ में पहुचंदा, तीअं दुल्हन जा धक्का हूंदा। उन धक्कनि खां ॿुधी यकदम थिए थी सालियो ऐं मां तेरा गेंदुमि, ओ कर पान जो हेरो तंहिंखे छा थिगार। अॼु त मूं शिरड़ी हिक टंग ते थो नचे, असली पेर पटीअ ते ई नथो पवेसि। अम्मा, बाबा खे त अॼु शादीअ जी ख़ुशी आहे। अच त पाण कमकार लाइ ऐं वरी तयारी कयूं। सर, मूं ही मंसूर ख़ान जे ख़िलाफ़ रिपोर्ट तयारु कई आहे। जेकॾहिं सर अवां हिकु नज़र हिन मथां विझो त तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त मंसूर ख़ान केॾो ख़तरनाक कमु शुरू कयो आहे। छा था सम्झो तव्हां इहे साबूत हथ करण में कामयाबु आहियो, जंहिंजे आधार ते असां मंसूर खे गिरफ़्तार करे सघूं था? न सर, हिन वक़्तु असीं रिपोर्ट जी आधार ते मंसूर ख़ान खे गिरफ़्तार नथा करे सघूं। उन लाइ सर असांखे पक्का ऐं ठोस सबूत हथ करणा पवंदा। कमु पको कर, ख़ाली अफ़वाह ऐं मामूली सबूतनि जे असां मंसूर ख़ान में हथ नथा विझी सघूं। मंसूर ख़ान मामूली माण्हू न आहे,
हू असां लाइ मसइलो करे सघे थो। ठीकु आहे सर, पक्का सबूत हथ करण खां पोइ मंसूर खान में हथ विझंदासीं। बाबा जी इजाज़त हुजे त निकाह जी रस्म शुरू कजे। बाबा मौली साहब, हाँ निकाह कराए। मां सम्झां थी त उते के बि रस्मां कोन थींदियूं। जेके बि रस्मां थियूं त उहे असांखे ई करणियूं। दुश्मननि जे दर ते आहिनि, निकाह विझी छोकिरी हवाले कंदा। कहिड़ो वरी उन्हनि जो हां ठरियल आहे जो रस्मूं पूरियूं करे पोइ घोट कुंवार हवाले कंदा। अम्मा मां सॼी तयारी करे छॾी आ। घोट कुंवार हिते ईंदा त मां सभु रस्मूं हिते ई कंदीमान। मलूक धोल गिचीअ में विझी ॻोठ जे ॿाहिरां बीठो आहे। हो घोट जो पीउ आ, पुट जी शादी त ख़ुशी हूंदसि न। उन निभागे खे त न धीअ जी ख़ुशी आहे न पुट जी। उन त रुगो दुश्मननि खे पेरनि ते झुकायो आहे। इहो सॼे ॻोठ खे ॿुधाईंदो त असां वॾी जंग खटी आहे। मां त रब खां इहे ई दुआऊं घुरां थी त इन रिश्ते खां पोइ ॿिन्हिनि धुरनि में मोहबत पैदा थिए ऐं वधीक खूनी तकरार अॻिते न हले। चाची अलाह कंदो ईअं ई थींदो। जेकॾहिं तव्हां छोकिरीअ खे ख़ुशि रखियो, काई तकलीफ़ न ॾिनी ऐं हुनखे धारे थियण जो अहसासु न थियो त उहा छोकिरी ॿिन्हिनि धुरनि खे खीर खंडु करे सघे थी। अदी असां त पराई जाई खे का बि तकलीफ़ कोन ॾींदासीं, पर ककर बद दिमाग़ आहे। अलाह साईं करे त उहो इन ॻाल्हि खे सम्झी वञे। अफ़सोस आहे सोडला, कुझु बि पियो पर तव्हांखे कुंवार खे सिंगाल खपंदो पोइ अफ़सोस। हैदर, कारकुननि खे चाहिए जी बाबा, अॼु राति सभु हिते पहुची ईंदा। त नई पुराणी ख़बर? बाबा साईं फ़ैसिले में मीर शाहनवाज़ खान मुराद वारनि जी धुर सां वॾी नाइंसाफ़ी कई आहे। हैदर, ख़बर अथई त हिते इंसाफ़ छो नथो थिए? इन करे जो हिते जेके बि इहे ज़ालिम वॾेरा वेठा आहिनि न, कॾहिं बि इहे इंसाफ़ कंदा ई कोन, बल्कि धुर बणिजी पंहिंजी धुर जी भरपूर हिमायत कंदो आहे ऐं अॻी धुर खे ज़ुल्म जो निशानो बणाए था। जी बाबा, वॾो ज़ुल्म थियो आहे। ॿिन्ही धुरियुनि जा खून बराबरि थियल हुया। उन बावजूद बि मुराद वारनि जी धुर मथां संग चटी विधो वियो आहे। उन छोकिरी मथां ज़ुल्म थींदो ऐं ॿई धुरियूं हथ में हथियार खणी मैदान ते लही पियो। असल में इहो संग चटी वारो फ़ैसिलो सरासर ग़लति आहे। विढ़नि पाण में मर्द ऐं क़ुर्बानी ॾियनि औरतूं। ख़ैर, तूं मूंखे इहो ॿुधाए त जेको असांजो कारकुन गिरफ़्तार थियो, कमराउन ताईं पहुतो या न? बाबा उहो आज़ादु त थी आयो आहे, पर बग़ैर ॾोह हुजे उनजे मथां सूबेदार वॾो टार्चर कयो आहे। तूं हाणे केॾो बि इन मथां टार्चर छो न कर, पर हक़ ऐं सच जी आवाज़ खे दॿाए नथा सघनि, छो जो हाणे शऊर अची चुको आहे। नौजवान पंहिंजे हक़नि लाइ विढ़ंदा, मरंदा, पर मुड़ंदा कोन। न ई सेज सजाइण जी ज़रूरत आहे, न ई ढोल वॼाइण जी। इहा मुंहिंजी शादी न आहे, दुश्मन जे दर जी दांगी भली चोरीअ खे हिते वठी आयो आहियां। मां शादी कंदुसि, पर ॿिए हंधा। पोइ तव्हां ढोल चरनायूं झुमरियूं हणिजो। उहे समूरियूं ख़ुशियूं तॾहिं थींदियूं जॾहिं मुंहिंजी हिन घर में
कुआरी दी बाक़ी ही त हिकु नासूर आहे जेको मूं पंहिंजे जिस्म ते हणी छॾियो आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो रख मां नासूर जी ख़ुशी थींदी आहे? बस जे न्याणी जी कुर्बानी ॾियणी हुई उहा असां ॾेई छॾीसीं। हाणे कोशिश कर त पीरल खे ज़ालिमनि जे चंबे खां आज़ाद कराए वठ ऐं पोइ मुराद जो ऐं अली ख़ान जो सोच। पीरल रैज़न औरनि जी चेत में आहे जंहिंखे मां अॼु राति छॾाए ईंदुसि। बाक़ी सोट वारनि जी सुभाणे हाज़िरी आहे। सुभाणे उहे बि केस तां हथु खणी ईंदा ऐं सोट वारा घर पहुची वेंदा। तोखे पक आहे तूं केस तां हथ खणी वेंदा या धोखो ॾींदा? जेकॾहिं धोखो थो त इहो धोखो मीर शाहनवाज़ ख़ान जे तरफ़ खां थींदो त पोइ छा मां हुनखे ज़िंदा छॾे ॾींदुसि? खणी जो मीर शाहनवाज़ खान ज़ाहिर नाहे, अंदरूनी तौर ते इहो खेल इन्हे जो ई आहे। हुन धोखे खे ज़रूरु ज़ाहिर कंदासीं। बसि हिकु चकर रुगो सोट खे आज़ाद थी घर अचणु ॾियो। जेका असांजी तबाही थियणी हुई उहा त थी चुकी। हाणे हिन दुश्मनी खे वधाइण सां न असांखे को बि फ़ाइदो न आहे। मां माठ करे वेही विरहां पर सोट वॾो घर अचण खां पोइ माठ करे न विहंदो। पोइ त इहा फ़ैसिले जी भञकड़ी हूंदी। कहिड़ो असां सां इंसाफ़ थियो आहे बाबा? इंसाफ़ न हुयो त फ़ैसिले खे छो क़बूल कयो? जेकॾहिं मां इहो फ़ैसिलो न कयां हा त न सोट पीरल ज़िंदा वापसि मोटे हा न ही वरी सोट मुराद आज़ाद थी अचे हा। हुननि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ मूंखे इहो ज़हर जो ठुक पीअणो पियो। बाक़ी उन्हनि सां असांजो हिसाब कॾहिं बि पूरो न थींदो। ही तुझे अकल जी सराह आहे मीर शाहनवाज़ ख़ान जे फ़ैसिले मां उथण जी। हाणे तोखे वजन ॾियूं था पर वरी ज़िंदगी भर कहिड़ो कम न कजां जंहिंमें तोखे ज़िंदगीअ तो हथ धोइण न पए। हाणे तूं आज़ाद आहीं, वञी सघे थो। तोसां ही कम मुंहिंजे तरफ़ां नाहे थियल किन राज़न वारनि जो कमु आहे। हाणे इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। घर वञण खां पोइ इल्ज़ाम मुंहिंजे मथां हणी या उन्हनि राज़न वारनि जे मथां। हाणे तूं वञी सघे थो। हल बाबा साईं असां लाइ हाणे छा हुकुम आहे? तव्हां ॿ टे ॾींहं रूपोश थी वञो सफ़ा गुम। पीरल जे घर वञण खां पोइ जॾहिं हक़ीक़त साम्हूं ईंदी त सभ खां पहिरीं हो तव्हांजी ॻोल्हा कंदा। जीअं ई तव्हांखे को सबूत साम्हूं अचे त मुंहिंजे साम्हूं जी बीहारजो। असांजे तरफ़ खां बेफ़िक्र रहो बाबा साईं। ईअं सम्झो वाचूलो आयो ऐं हलियो वियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जे तव्हां सोढल वारनि जे वर चढ़ी वियो त पोइ तव्हांजी मां बि का मदद न करे सघंदुसि। बहितर थींदो तव्हां राति जे अंधेरे में निकिरी वञो। सिज उभरण खां पहिरियां सोढल वारा उतार के कड़ो ॾींदा। सुठी सलाह आहे। शाबाश, निकिरण जी कयो। असां पंहिंजे पुराणे ठिकाणे ते वञूं था बाबा साईं। कम पवे त यादि कजो। इनकलाब कॾहिं बि लखनि जी तादाद में आहे। तारीख़ गवाह आहे त करबला जे मैदान ते 72 शहीदनि अहिड़ो त इनकलाब आंदो जो 1400 साल गुज़रण बावजूद बि हर हिकु माण्हू यज़ीदी किरदार खां नफ़रत थो करे। इन करे हाणे हिते बि हिकु अहिड़े इनकलाब जी ज़रूरत आहे। असांजा सरेआम हक़ खाधा था वञनि तॾहिं बि असां ख़ामोश आहियूं। फंडनि जी आड़ में असांखे पिनण ते हेराए थो वञे तॾहिं बि असां ख़ामोश आहियूं। असांजी तालीम खे तबाह कयो थो वञे तॾहिं बि असां ख़ामोश आहियूं। अहिड़ी कहिड़ी बुराई आहे जेका असांखे विरसे में न ॾिनी वई हुजे। सरेआम असांजूं नैणियूं अगवा थियनि थियूं ऐं कुंता जवान गुम कया पिया वञनि तॾहिं बि असां ख़ामोश आहियूं। नौजवान नस्ल में सरेआम नशो हलायो पियो। इहो सभु ॾिसण खां पोइ बि असां ख़ामोश आहियूं।
आखिर छो यो सिर्फ ऐं सिर्फ इनजे करे जो असां सुस्त ऐं काहिल क़ौम आहियूं, बुज़दिल क़ौम आहियूं असां। ऐं असां सोचूं था त हाणे असां में कहिड़ो बदिलाव ईंदो, जॾहिं त सुधरियल क़ौमनि जो बदिलाव असां यकीन जे साम्हूं आहे। असांजो मुल्क एतिरो तबाह नाहे थियो जेतिरो ॿी जंग अज़ीम में जापान तबाह थियो हो। असांजी आज़ादी ऐं उन्हनि जी तबाहियुनि में 4 सालनि जो फ़र्क़ु आहे। अॼु उहा क़ौम ॾिसो त किथे बीठी आहे ऐं असां किथे बीठा आहियूं। धीरज ना मूंखे वञण ॾे, ही जज़्बात जो वक़्तु ॾे ना, छॾ मूंखे। धीरज सम्झण जी कोशिशि कर, मूंखे वञण ॾे, वञण ॾे आयो नथो चाहियां त असां हथ में हथियार खणी मैदान ते निकिरी अचूं, पर जेकॾहिं ही क़ौम चाहे न त इनकलाब घर वेठे बि अची सघे। मां कसम खणी चवां त जेकॾहिं ही क़ौम मुतहद थी सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकु ॾींहुं लाइ पंहिंजे घर में वेही रहनि त ही मुल्क सुनसान बणिजी वेंदो। इहो मंज़र उन्हनि चोरनि ऐं लुटेरनि जा हाव फाड़े विझंदो त ही छा थी वियो। जेका क़ौम गैरत करे पंहिंजे घर में वेही रही आहे, जेकॾहिं उहा क़ौम ॿाहिरि निकिती त असांजो कहिड़ो असरु कंदी। अॼु खां पोइ मां तव्हां सभिनी खे इहा हिदायत कयां थो त तव्हां सभु जा सभु पंहिंजूं नफ़रतूं ख़तमु कयो। हिते जेके बि तव्हां बीठा आहियो, तव्हांजी हिन ॻोठ में हिन शहर में किथे बि कंहिं सां का ज़ाती रंजिश या सियासी या मज़हबी इख़्तिलाफ़ आहे त उनखे सभ खां पहिरियां ख़तमु कयो ऐं उनखे मञायो। लेकिन ॼाण जेकॾहिं तव्हां में इहा अहलियत आहे न त पोइ तव्हां हिन धरतीअ जा सचा सपूत आहियो त पंहिंजी ज़ाती नफ़रतुनि खे ख़तमु करे पंहिंजे भाइरनि खे पाण सां गॾु मिलायो। असां हिन तहरीक जी अॼु खां हितां ई शुरूआत कयूं था त जिन जा बि इख़्तिलाफ़ आहिनि उहे पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु कनि। जेकॾहिं इहे इख़्तिलाफ़ ख़तमु नथा थियनि त पोइ मूंखे ॿुधायो त मां अची इहे इख़्तिलाफ़ ख़तमु कराईंदुसि। जेसीं ताईं असां सभु पंहिंजो पाण में हिकु न थींदासीं त पोइ हिकु जाइ ते असां गॾु बि कोन थी सघंदासीं। मां ॼाणा थो त तव्हांखे मुंहिंजो ही कदम ग़लति ज़रूर लॻंदो हो, पर मुंहिंजो ख़ुदा गवाह आहे त हिन ख़ानदान जी बका जे लाइ मूंखे इहो सख़्तु कदम खणणो पियो। तूं भाउ ई गुलपरी जो, पर तो बि ओतिरी मोहबत न कई हूंदी गुलपरी सां जेतिरो मां गुलपरी खे चाहींदो आहियां। जेकर मां तुंहिंजी भेण दुश्मननि जे हवाले कई आहे न त सोडल सोच, मां पंहिंजी मोहबत जी बि कुर्बानी ॾिनी आहे। इहो सभु कुझु कर मुंहिंजे लाइ केतिरो ॾुखियो, इहो तूं सोचे बि नथा सघी। अलाए केतिरा भेरा मां पिस्टल खणी पंहिंजी निरड़ ते रखियो पंहिंजे पाण खे मारण जे लाइ, न मारे सघियुसि। इहा बुज़दिली हुई या दिलेरी मां न समझी सघियुसि। हा, बाक़ी मुंहिंजे अंदर जो ज़मीर इहो आवाज़ उथारींदो रहियो त पंहिंजो पाण खे मारी थो। मारे छॾ पंहिंजो पाण खे। हा, मां पाण खे मारे छॾी। मां ज़िंदा रहणु नथो चाहियां। तोखे ज़िंदा रहण जो को बि हक़ न आहे। तूं वो बुज़दिल शख़्स आहीं जंहिंजे कुलनि मथां ख़ानदान जी मुसीबत जो बार विझणु बेवकूफ़ी हूंदी। मारे छॾ पंहिंजे पाण खे। जॾहिं ख़ानदान जो बार खणी नथो सघीं त पोइ तोखे जीअण जो को बि हक़ न आहे। मारे छॾ पंहिंजे पाण खे, मारे छॾ। जिन मुसीबतनि जो ज़िक्र तूं पंहिंजे कननि सां ॿुधी होश विञाए वेठो आहे, उन्हनि मुसीबतनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी मुंहिंजो कहिड़ो हाल हूंदो। दिल मां इहा ई आह निकिरे पई कि काश ये सकरात वारो प्यालो मुझे नसीब में भी लिखियल हुजे हा तो मां खिलंदे खिलंदे पी वञा।
सोप सीरियल डॉलर हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।